नसीर साहब असां हिकिड़े पासे ॾिसूं पिया त सिंध में संगीन सूरत हाल आहे पाणी जे खोट जी। ॿिए पासे ॾे जेके हुक्मराननि जूं पॉलिसियूं आहिनि उन ते सवालिया निशान आहिनि। कॉर्पोरेट फार्मिंग या केनालनि जो मनसूबो ज़ाहिर आहे जेको कॉर्पोरेट फार्मिंग जो पर्पज़ ॿुधाए पियो वञे त उते कॉर्पोरेट फार्मिंग थींदी, उहो पाणी ओॾां वेंदो ऐं अरब मुल्कनि सां कुझु मुआहिदा थिया आहिनि। पाणी कोन्हे, डैम ख़ाली आहिनि, बारिशूं कोन पियूं थियनि, त पोइ हीअ उन्हनि जूं घुरिजूं कीअं पूरियूं थींदियूं, कीअं असां ट्रेड कंदासीं उन्हनि सां? इहो बुनियादी नुक़्तो आहे जंहिं ते मुसलसल जेके बि सिंध जा पाणी माहिर आहिनि, सिंध जा माण्हू उन ते ई ॻाल्हाइनि पिया था। जॾहिं असांखे इहो चयो पियो वञे त भई सिस्टम में इज़ाफ़ी पाणी मौजूदु आहे, असां सतलज मां खणंदासीं, असां फलाणे मां खणंदासीं, वरी विच में इहो ॿुधायो वियो त भई सीज़नल केनाल हूंदा, जॾहिं बारिशूं थींदियूं उन सीज़न में हिनखे वधायो वेंदो, त तॾहिं बि पाण इहो पियो चयोसीं त सभु कूड़ आहे ऐं हिकिड़ो फराड आहे, जीअं माज़ी में ई फराड कंदा रहिया आहिनि। सो उहा ई अमां वारी ॻाल्हि त हिकिड़े पासे ई जेका कॉर्पोरेट फार्मिंग चऊं, इन जो मुआइदो उन जा अंग अखर डेली बेसिस ते मां बि रिसर्च कुझु कयां पियो, ॾिसूं पिया त हीअ हिकिड़ा माण्हू त हुनखे जून सां ॻंढिनि पिया था, ज़रदारी साहिब बि सही सां ॻंढिनि पिया था। जेकॾहिं ओरिजिनल तव्हां वञी ॾिसो BBC ते स्टोरी पई अथव हिकिड़ी जून 2023 जी, जॾहिं शहबाज शरीफ़ साहिब उन ज़माने PDM जी हुकूमत मतिलबु हुई, उन ज़माने खां वठी हिन ते कमु शुरू थियो आहे। 2023 जी ॻाल्हि अथव। त उन ज़माने में चवंदा 40 खां 45 अरब डॉलर जी जेका आहे सीड़पकारी कंदा हिन मनसूबे में, कॉर्पोरेट फार्मिंग वारे में, जॾहिं SIFC जो बुनियादु पियो। ऐं उनमें सीड़पकारी केरु कंदो, जीअं मां चयो त अरब मुल्क जेके आहिनि उहे सीड़पकारी कंदा। हाणे उनमें सऊदी अरब आहे, उनमें UAE आहे, उनमें मस्कत आहे, उनमें बहरैन आहे ऐं उन सां गॾोगॾु चीन बि आहे। उन्हनि खे इहो चयो त बाबा हाणे तव्हां सां जेको आहे सो एड न ट्रेड कयो, असां सां असांजे खुराक जूं ज़रूरतूं अवां पूरियूं कयो, असां तव्हांखे पैसा ॾियूं था। हिननि तॾहिं खां हिननि खे यादि आयो त बाबा हीअ इलाइक़ा आहिनि, उते असां जेको आहे फार्मिंग कंदासीं, इन्हनि जूं खुराक जूं ज़रूरतूं पूरियूं कंदासीं। ऐं उनजो ज़ाहिर घणो फोकस पंजाब में ई आहे, उन जे लाइ इहे केनाल ठहनि पिया। हाणे ॻाल्हि उहा ई थी अचे त भई जेकॾहिं तव्हां एतिरनि मुल्कनि सां हिकिड़ा मुआहिदा था कयो त असीं तव्हांजे खुराक जूं ज़रूरतूं पूरियूं कंदासीं, त उन जे लाइ ईअं त कोन हूंदो न जॾहिं बारिश थिए त उन्हनि केनालनि में तव्हां पाणी वहाईंदो, उहे बनियूं आबाद कंदो। सिस्टम में इज़ाफ़ी पाणी हुजे पोइ तव्हां चवंदो उन्हनि खे बाबा हिकिड़े पासे इंटरनेशनल मुआहिदा थियनि था। छा इंटरनेशनल मुआहिदा तव्हांजे मौसमियाती जेके असर आहिनि उनखे नज़र में रखी थोरी कंदा आहिनि बाबा हिन साल बारिश पई त असां हीअ पोखी कईसीं, हीअ टमाटर, हीअ बसर तव्हां वठो। त इहो ई केस त सिंध जो आहे त जॾहिं तव्हां इंटरनेशनल लेवल ते मुआहिदा कयो पिया, उहो बि एतिरनि मुल्कनि सां कयो पिया, त तव्हां मतिलबु साल जा 12 ई महीना उनमें पाणी वहाईंदव ऐं पाणी तव्हांजे सिस्टम में आहे कोन। तव्हांजे गारंटी त ज़रूरु वठंदा, गारंटी वठंदा न, ईअं कीअं तव्हांखे एतिरा पैसा ॾींदा, हू बि ज़ाहिर बेवकूफ़ कोन्हे, एतिरा मुल्की लेवल ते मुआहिदा थियनि था। त सिंध जो इहो ई केस आहे त तव्हांजे सिस्टम में पाणी कोन्हे, तव्हां अहिड़ा मुआहिदा करे कोन था सघो। मुआहिदा कंदो पोइ तव्हां पाबंद थींदो माना तव्हां सॼो साल पाणी वहाईंदव मीन्स सिंध में पाणी कोन ईंदो ऐं पोइ उनजो सिंध जी ज़राअत ते असरु पवंदो। सिंध जी ज़राअत ऑलरेडी मुतासिर थी आहे। सखर बैराज जॾहिं ठही त 70 खां 80 लख जेका एकड़ ज़मीन सिंध जी आबाद थी सखर बैराज 1932 में ठही आहे। 1932 खां पाण हींअर वेठा आहियूं जॾहिं 2025 में, त इन लॻभॻि 100-125 सालनि दौरान सिंध जी ज़राअत वधण जी बदिरां घटी आहे। अंग अखर तव्हां हींअर बि इंटरनेट ते सर्च कयो त 70-80 लखनि मां असां हाणे घटि थी विया आहियूं ऐं पंजाब जी ज़राअत में 63-64 ते वाध थी आहे। त भई जेकॾहिं सिस्टम में पाणी कोन्हे त पोइ पंजाब जी ज़राअत कीअं थी वधे? उन्हनि जी ज़राअत मुसलसल वाध इन करे थिए पई जो हू सिंध जे पाणी जे हक़ ते धाड़ो हणी पंहिंजूं ज़मीनूं आबाद करे पियो, सिंध खे वीरान करे पियो। ऐं हीअ जेको मनसूबो आहे इहा बि उनजी हिकिड़ी कड़ी आहे त वेतर सिंध जूं ज़मीनूं बर्बाद थियनि त थियण जो, पर असां पंहिंजे चोलिस्तान खे जेको आहे सो आबाद कंदासीं। ऐं इहे सभु ख़बरूं अमां सही चयो इंट्रो में इन ॻाल्हि जो ज़ामिन आहिनि, या जीअं ज़ोएब साहिब चयो त ख़ुदा जी लठ आहे, तव्हांखे हींअर खां ई इंडिकेट करे पियो, कुदरत बि करे पई त भई तव्हांजे सिस्टम में एतिरो पाणी कोन्हे जो तव्हां वॾा मनसूबा उहे डैम हुजनि या केनाल हुजनि जो ठाहे सघो।